खानपुर महर वेझो ॻोठ छितन महर जे रवासिन पुलिस जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे इल्ज़ाम हयूं आहे त खानपुर महर पुलिस हिक शख़्स जे चवण ते असांजे नौजवान खे गिरफ़्तार कयो त उन जे सदमीमी नौजवान सहुरो फौत थी वियो आहे। ॻोठ छितन महर जे रवासिन जान मोहम्मद उर्फ़ राणू महर, गुलाम सरवर, मुस्मात अमीरा, ज़ुल्फ़कार महर, अली गुहर महर ऐं ॿियनि खानपुर महर पुलिस ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़नि जो चवणो त खानपुर महर पुलिस कुझु ॾींहं अॻु इरशाद महर नाले हिक चोर खे गिरफ़्तार कयो, जंहिं असांजे नौजवान मोहम्मद अली महर मथां इल्ज़ाम हयूं था चोरी थियल मोटरसाइकिल उनखे ॾिनी आहे, जंहिं ते खानपुर महर पुलिस असांजे नौजवान मोहम्मद अली महर खे खंबे 4 ॾींहं गुम करे छॾियो ऐं मथां तशद्दुद कयो। जॾहिं त खानपुर महर पुलिस खेसि आज़ादु कयो, हो जीअं ई घर पहुतो त संदसि सहुरो इस्माइल महर सदमी फौत थी वियो आहे। एहतिजाज कंदड़नि जो चवणो त असांजो नौजवान नाहक आहे, उनखे हरू भरू कूड़ो इल्ज़ाम हणी फासायो वियो आहे। एहतिजाज कंदड़नि मुतालबो कयो त मामले जी शफ़ाफ़ जांच करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे।